सही जेका कमेटी जी ॻाल्हि तव्हां कयो पिया, इहो वकीलनि ठाही हुई जेका सरकार सां ॻाल्हाइण लाइ जॾहिं बबलो ते धरणे ते जो ख़ात्मो थियो, उहा कमेटी शायदि सरकार मुलाक़ात ई न कई या कीअं थियो, को लिफ्ट न कराई या इग्नोर कयो। पोइ हुन कमेटी ते ख़ुदि एतिराज़ात वकीलनि जे अंदरां बि हुआ, विदिन लॉयर सर्कल्स अंदरां बि हुआ, त हुननि जो ख़्यालु हो त हिन में सही वकील न आहिनि, धुर आहिनि, कुझु वकील पंहिंजा इख़्तिलाफ़ हुआ। बहरहाल कमेटी टोड़े छॾियूं। हिन त पीपल्स पार्टी छो रद्दबल ईंदी, पीपल्स पार्टी जो छा वञे हिन में, वकीलनि जो मसइलो आहे। हाणे अगरि मुख़्तलिफ़ फोरम्स ते, जीअं मिसाल लाड़काणे मां हू जेके आहिनि सोलंकी साहिब आहिनि, हुते बार जा सदर आहिनि शायदि अतर साहिबु, अतर अब्बास सोलंकी साहिबु, उन्हनि चयो आहे त हू वरी कंदा। ऐं नथो चई सघांसीं, मूंखे लॻे ईअं थो त कंहिं न कंहिं शहर में, हाणे लाड़काणो हुजे थो, हैदराबाद हुजे थो, कराची हुजे थो, ही वरी को हिकिड़ी कन्वेंशन सॾाईंदा वकील, छाकाणि त हिननि खे ज़ाहिर हिननि जी ॾढी आहे त हिननि खे यूनिटी हुजे। त यूनिटी त तॾहिं ईंदी आहे जॾहिं फ़ैसिला इत्तफ़ाक़ राय सां कया वञनि, कंसेंसस सां कया वञनि। त हू चाहींदा त हिन में सॼे पाकिस्तान जा बार्स इन्वॉल्व हुजनि, या सॼे पाकिस्तान त घटि सिंध सता सभई हुजनि, त जीअं अगरि हिकिड़े कंहिं हैदराबाद में परेशानी थिए त कराची वारो साथ ॾिए, कराची वारे खे लाड़काणे वारो साथ ॾिए। ज़ाहिर यूनिटी जो मामिलो आहे न। त मुंहिंजो ख़्यालु आहे, मूं वटि कोई इंफॉर्मेशन न आहे, त ही को लॉयर्स कन्वेंशन घुराईंदा ऐं उनखां पोइ शायदि कुझु कंदा, पर मां चई नथो सघां साईं, छाकाणि त ही को पॉलिटिकल पार्टी आहे कोन। ज़ाहिर वकील साहिबान आहिनि, ही को सियासी पार्टी त न आहे। मिसाल वड़ाइच साहिबु जेको आहे आमिर कराची, उहो कराची जो सदर आहे। हाणे मिसाल अतर अब्बास साहिबु आहिनि, उहे लाड़काणे जा आहिनि, ईअं हैदराबाद जा अलॻि आहिनि, ईअं सखर जा अलॻि आहिनि, ख़ैरपुर जा अलॻि आहिनि। त हाणे को पॉलिटिकल पार्टी त न आहे न जो हिकु को बसि असां ख़ैरपुर वारे सां ॻाल्हाए वठूं त उहो कराची वारे जो मौक़ुफ़ ॿुधाए छॾींदो, इहो नथो थी सघे न। सो बहरहाल ॾिसूं, लेकिन किथे न किथे डिस्कशन त शिदत इख़्तियार करे पई वकीलनि में। तव्हां इहा ॻाल्हि सही पिया चओ। हाणे कहिड़ो शिकिल शबीह हुनजी छा थिए थी, हाणे वक़्तु सां ख़बर पए। कॉर्पोरेट फार्मिंग जी पाण ॻाल्हि पिया कयूं, त उते सिर्फ़ु वकील साहिबान न आहिनि। हाणे ॾिसो त आस्ते आस्ते असांजी जेको ॿियूं धुरियूं आहिनि, मिसाल नेशनलिस्ट आहिनि, मिसाल GDA आहे, ही बि त संभरनि पिया न। जीअं उहो गॾु उहे त चई चुका आहिनि, असां वकील सां गॾु। हाणे हू वकीलनि सां गॾु आहिनि, वकील चवनि था हू असां सां गॾु थियनि, हिननि जो छा को गॾियल इजलास थींदो, मूंखे ख़बर न आहे। पर ही फ़िलहाल ही इंडिया पाकिस्तान वारो किसो थी वियो, तंहिंजे करे कुझु ज़ाहिर सॼो माहौल ई चेंज थी वियो मुल्क जो। ही आस्ते आस्ते ज़ाहिर बैक टू नॉर्मल थींदो, बैक टू एज़ वर जीअं हुआसीं। हाणे पंहिंजा मसइला जेके आहिनि वापसि उथंदा। त ऑब्वियसली ही हिनखे मूंखे न, मतिलबु मूंखे ईअं महसूसु थिए थो त कंदा त सही। ऐं हिन दफ़े एज़ यू सेड कि हिन दफ़े फेडरल गवर्नमेंट सां मामिलो कोन अथनि। हिन दफ़े फेडरल गवर्नमेंट सां मामिलो त आहे कोन जो पंजाब जो रस्तो बंदि करे छॾींदा। हिन दफ़े त मामिलो सिंध गवर्नमेंट सां अथनि। त हुन लाइ छा कंदा, केतिरे शदोमत सां कनि था, वेझो अचे ॻाल्हि त पोइ ॻाल्हाईंदासीं। सिंध गवर्नमेंट लाइ बि त इम्तिहान शुरू थी वेंदो, छो जो हुते त चलो फेडरल जो मामिलो, हुते त हू गवर्नमेंट जो हिसो हुया, हुते त हिकिड़ो वॾो थ्रेट हो त वफ़ाक़ी सरकार किरी सघे थी। हिते सिंध गवर्नमेंट खे त छा, ॾिसो मूंखे ख़बर न आहे त हिन इंडिया पाकिस्तान वारी सिचुएशन खां पोइ डायनेमिक्स उहे बीहंदा आहिनि, कहिड़ा डायनेमिक्स आहिनि, कहिड़ा मतिलबु हाणे हिकु ॿिए ॾे रवैया, माहौल, मूड छा ज़ाहिर चेंज थियो आहे ज़रा। पर अगरि पाण रिवाइंड कयूं सिचुएशन खे ऐं उते वञी बीहूं जॾहिं अञा ही बॉर्डर सिचुएशन एस्केलेट न थी, त उन महिल मूं तव्हांखे अक्सर गुज़ारिश कंदुसि त ज़ाहिर ही अगरि केनाल्स जो फ़ैसिलो CCI में वापसि थियो आहे, त उनमें किथे न किथे कुझु धुरियूं जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी खां बि त ख़ुशि न हूंदियूं न। जीअं ॿियनि खां ख़ुशि न हूंदियूं, या पीपल्स पार्टी खां बि ख़ुशि न हूंदियूं। त हाणे अच्छा, अगरि केनाल्स न आहिनि, जेको ज़ाहिरी तरह CCI में चयो वियो त केनाल्स इत्तफ़ाक़ राय खां सवाइ नथा ठही सघनि, त पोइ कॉर्पोरेट फार्मिंग कीअं थी सघे थी, किथां कंदो? अच्छा, सिंध में त उअं ई केनाल कोन पिया ठहिया। मूंखे त सिंध में कॉर्पोरेट फार्मिंग उअं ई सम्झ न पई आई त जॾहिं पाणी ई न आहे सिंध में, त तव्हां 50,000 एकड़ ज़मीन जेको आहे ॿी 50,000 खे गैर आबाद कंदो त ही 50,000 आबाद थी वेंदी।
त जेको गुज़ारिश करणु चाहियां पियो त हीउ वरी ठहंदो, माहौल त ठहंदो, केतिरो हुन में मोमेंटम जुड़े थो, केतिरो माहौल जुड़े थो, इहो त आहे। इहो त हाणे ज़ाहिर आहे पोइ वकीलनि ते डिपेंड करे थो, सियासी वकीलनि ते बि सियासी सियासी ऐं सिंधी आवाम ते ज़ाहिर आहे त उहो एंड ऑफ द डे आवाम ते अगरि माण्हू मोबिलाइज़ थी विया। असां अञा MRD में विढ़ियासीं त उनजो बि सज़ा सिंध लोड़ी काफ़ी अरसो ऐं अञा ताईं लोड़े थी। ॾिसो हाणे हिन में बि हाणे माण्हू चवंदा आहिनि यार आउं बि कोशिशि कंदो आहियां त हर शइ जे पोयां का कॉन्स्पिरसी थ्योरी का साज़िशी थ्योरी न ॻोल्हियां, पर जीअं साईं चाचड़ साहिब हीअं मिसाल ॾिनो त हज़ारे ट्रक बीठा, कंहिंजी हिकिड़ी टके जी न फुर थी न चोरी थी, को टके जी थी हूंदी आहे, नथो चई सघां, एतिरो किलोमीटर्स ते बीठल आहे काफ़ी। हाणे जॾहिं हू त उते ओॾी महिल धाड़ेल वाड़ेल किथे विया, फोरूं किथे विया, मना थी वई छा? सोला बीठा न, हथीका बीठा, राति जे 2 बजे अचनि हा, 2 ट्रक ड्राइवर सुता पिया हुजनि हा, क्लीनर सुतो पियो हुजे, जेको वणे खणी, जेके वणी खणी हलिया वञनि हा न, हथीका वेठा हा न उते रोडनि ते। चलो बरले ते त 2-2 हज़ार माण्हू हुआ, पर हरनि त 2-2 हज़ार माण्हू न, ट्रक त ॿिन्ही पासनि खां किलोमीटर्स में फाथल हुआ, त हीअ किथे हुआ? हाणे वरी 3 माण्हू अगवा करे विया आहिनि, वरी 6 माण्हू अगवा करे विया आहिनि, वरी फुरूं थियनि पियूं त ऐं नाका हणी साईं चवाणी हाणे त खुलेआम माण्हुनि खे गोलियूं पिया हणनि, त हीअ सभु फोरूं धाड़ेल ॾोहारी हुननि ॾींहंनि में किथे विया? न इहो सवाल नथो उभरे। भई थी सघे थो जेको मंतकी जवाबु हुजे, धाड़ेल जेके आहिनि हुननि हिन एतिराम में त हीअ सिंध जे कॉज़ लाइ माण्हू विढ़नि पिया, त हुन एतिराम में छा पंहिंजी कार्रवाइयूं जेके आहिनि मुअतल कयल हुयूं? ॾोहारी जो छा वञे? ओॾी महिल हीअ सभु कार्रवाइयूं छो बंदि थी वियूं हुयूं? तव्हां नोट कयो त हुन ॾींहंनि में, धरणे वारे ॾींहंनि में, जेको 12 ॾींहं हलियो अलाए 13 ॾींहं हलियो, उन्हनि ॾींहंनि में अख़बार में मूं त घटि में घटि न पढ़ियो त किथां माण्हू अगवा थिया आहिनि। एकड़ बेकड़ थियो हुजे त ख़ुदा ख़बर, न माण्हू बि अगवा थिया, न हिते रोडनि ते फुरूं पिए थियूं, छो न पिए थियूं? उहे किथे विया? अच्छा पोइ त ज़रा ऐं विक्टम यानी शिकार त हुनजे साम्हूं इहे ईज़ी घुमिया पिए। बाबा नेशनल हाईवे ब्लॉक थियल हो न, जी हा, ऐं हुन पासे खां जॾहिं हीउ कश्मीर वारे पासे खां धरणो लॻो हो त हुन पासे ब्लॉक हो, यस यस उहे रोड त साॻिया आहिनि। उहे हा अच्छा छा हू ट्रक ड्राइवर जेके आहिनि, क्लीनर, ख़ाली हथे 2 ॼणा हूंदा, 2 ॼणा हूंदा, हिक ट्रक में त अगरि 100 ट्रक हूंदा त अलॻि अलॻि को हुन होटल ते वेठल हूंदो, को किथे वेठल हूंदो, अची ईअं चबाहणी 2 माण्हुनि खे जीअं हींअर खणी वेंदा आहिनि, उन महिल छो न पिया कयूं? त क्वेश्चन मार्क त आहे। जेसिताईं मूंखे जवाबु न मिले, आउं कोशिशि कयां थो त हुनजो जवाबु पाण बि सोचां, कंहिं दोस्त वटि हुनजो जवाबु हुजे त ज़रूरु पाण सां सलाह करे ॿुधाए, असांजी अक़ल में इज़ाफ़ो करे। न त पोइ इहे सभु ॻाल्हियूं त उहो तव्हांजे जेके वहम ऐं कॉन्स्पिरसी थ्योरीज़ आहिनि उहो वधाइनि थियूं न, त हीअ केस ईअं न पियो थिए। 83 जी मूवमेंट खां जेके बुज़ुर्ग पाण खे ॾिसनि पिया उहो मूंखे ॿुधाइनि, 83 जे मूवमेंट खां पहिरीं हिकिड़ो 2 वाक़िया किडनैपिंग फॉर रैंसम तारीख़ में आहिनि। 76 में कराची में हिकिड़े सिनेमा जे मालिक जो पुटु अगवा थी वियो, पर उहो जिन्हनि कयो हो को धाड़ेल न हुआ, बसि धाड़ेल इन द सेंस के हू के पॉलिटिकल फैमिली जा ई हुआ, वॾे बोतलनि जा ॿार हुआ जिन्हनि हरकत कई। पर किडनैपिंग फॉर रैंसम जी हींअर हिकिड़ी आम ॻाल्हि आहे, भोंग लाइ अगवा, इहो 83 जी मूवमेंट खां पहिरीं छो न थींदो हो? 83 जी मूवमेंट खां पहिरीं, MRD मूवमेंट खां पहिरीं, हीउ जेको बिरादरियुनि जे नाले ते क़त्लेआम थिए थो सवाइ एकड़ बेकड़ जे, उहो छो न थींदो? 83 जी मूवमेंट खां पहिरीं MQM छो न हुई? जी उहो त अहिड़ी सभु शयूं सवाल आहिनि, जवाबु त सिंपल आहे।